अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमराणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमराणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सिंधी कॉमेडी ड्रामो लॾो पाॾे ते इन में मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 59 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। अॼु हिकिड़ो ॿियो बि वीडियो मां इन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे गुज़ारिश आहे त हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिली सघनि। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 60 किस्त नंबर 55। दोस्तों हिन सीन में शमू ॾांहुं गौर कयो त शमू नारा हणी हणी हिते बेहोश थी थो वञे। गौर सां ॾिसो, नारा हणी हणी हिते ई बेहोश थी वियो। दोस्तों जॾहिं चंद सेकंडनि खां पोइ ही सीन थो अचे त शमू त हिते नारा हणंदो पियो अचे। तव्हां गौर सां ॾिसो त शमू त हिते नारा पियो हणे। अड़े ही छा, शमू त अञा सिस्टर जे बंगले में आहे ऐं होश में ई हाणे आयो आहे। त दोस्तों हू सीन विच में किथां अची वियो। दोस्तों ही हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 61 किस्त नंबर 55। ऐं दोस्तों हिन सीन में वरी सिस्टर जे तरफ़ गौर कजो त सिस्टर शमूअ खे चेक साइन करे पई ॾे। दोस्तों ही ॾिसो, चेक जल्दी साइन बि थी वियो, उन में 1 लख बि भरिजी वियो ऐं डेट वग़ैरह सभु कुझु अची वियो, उहो बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकंड में। दोस्तों जेकर गौर सां ॾिठो वञे त सिस्टर सिर्फ़ु चेक जे मथां लीका पाया आहिनि। गौर सां ॾिसो। मिस्टेक नंबर 62 किस्त नंबर 55। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स ॾांहुं ध्यानु कयो त ही शख़्स हिन वक़्तु छांव में बीठल आहे। तव्हां गौर सां ॾिसो, हिन शख़्स जे मथां उस न आहे। ऐं दोस्तों जॾहिं कुझु ई सेकंडनि खां पोइ कैमरा हिन जे तरफ़ ज़ूम थी थिए त हीउ त उस में बीठो आहे, जॾहिं त पहिरियां छांव में हुयो ऐं हाणे उस ते आहे। मिस्टेक नंबर 63 किस्त नंबर 55। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त गुल्लू हिननि हमराहनि जे भर में बीठल आहे ऐं गुल्लूअ जे आस पास का बि कुर्सी पियल न आहे। तव्हां गौर सां ॾिसो त गुल्लू हिननि हमराहनि जे भर में बीठल आहे ऐं गुल्लूअ जे आस पास का बि कुर्सी न आहे। ऐं दोस्तों जॾहिं कुझु ई सेकंडनि खां पोइ कैमरा परे जो व्यू थी ॾेखारे त गुल्लू त कुर्सीअ वटि बीठल आहे ऐं गुल्लू जो हथु कुर्सीअ जे मथां आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो, पहिरियां कुर्सीअ खां काफ़ी परे हुयो ऐं कुझु सेकंडनि खां पोइ कुर्सीअ जे वेझो अची वियो। मिस्टेक नंबर 64 किस्त नंबर 55। दोस्तों हिन सीन में तव्हां सिस्टर खे पातल चश्मे ॾांहुं गौर कयो त सिस्टर जे चश्मे में कैमरामैन जो अक्स साफ़ ॾिसी सघिजे थो। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो। दोस्तों मां त हिन खे मिस्टेक थो सम्झां, जेकर तव्हां हिन खे मिस्टेक सम्झो था त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिली सघनि। त दोस्तों
हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मान हमरानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।